नाज़िन सेवण तालुके में बरसातुनि ऐं मच्छर ढंढ जे तबाहकारियुनि खां पोइ गैस्ट्रो मलेरिया ऐं चमड़ीअ जूं बीमारियूं पखिड़िजी रहियूं आहिनि। रोज़ानो केतिराई मरीज़ इस्पतालुनि में दाख़िल कया पिया वञनि। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे धरती टीवी 7 जो रिपोर्टर रियाज़ जमाली। जी रियाज़, आगाह कजो। जी बिल्कुल, चौमासी बरसातुनि ऐं ॿोॾ खां पोइ जेका तबाही थी उन खां पोइ जेको आहे सो हींअर जेको आहे सो ॿोॾ खां पोइ जेका हींअर मां जे जॻह ते बीठो आहियां, हीअ सैयद अब्दुल्ला शाह मेडिकल इंस्टीट्यूट आहे। पर बरसाती ऐं ॿोॾ जे पाणी खां पोइ गैस्ट्रो दस्त ऐं उल्टियुनि जी बीमारी जेका असां तबाही मचाए छॾी आहे। हिते जेका सैयद अब्दुल्ला शाह मेडिकल इंस्टीट्यूट में रोज़ सवनि जे तइदाद में मासूम ॿारड़ा ऐं जेके सो पीरसन बुज़ुर्ग औरतूं दस्त बुखार ऐं जेके मोशन जे बीमारियुनि जे करे अचनि था। हितां जेको सैयद अब्दुल्ला शाह मेडिकल इंस्टीट्यूट डायरेक्टर चयो त जॾहिं असां वटि रोज़ाने बुनियाद ते 1000 पेशेंट अचनि था, जंहिंमें 300 खां वधीक जेके मरीज़ आहिनि उहे गैस्ट्रो ऐं मलेरिया जा आहिनि। हिन वक़्तु बि जेका इस्पताल जी सूरत हाली आहे त तव्हां ॾिसंदो त हिकिड़े बेड ते 5 मासूम ॿारड़ा सुतल आहिनि ऐं 4 खां 5 जेके मरीज़ आहिनि। हीअ इस्पताल हींअर जेका असां खच भरियल आहे, का बि जॻह न आहे त जेकर ॿाहिरियां मरीज़ अचनि था त उन्हनि खे बि जेको आहे सो वेट करायो थो वञे या जेके मुख़्तलिफ़ कैंपूं आहिनि ओॾां मोकिलियो थो वञे। तव्हांखे मुंहिंजो कैमरामैन ॾेखारींदो त इस्पताल जी सूरत हाली आहे त हिते जेके बेड आहिनि तक़रीबन हिकिड़े बेड ते 3 खां 4 ॿार आहिनि। ऐं सैयद अब्दुल्ला शाह मेडिकल इंस्टीट्यूट जो डायरेक्टर बि चए त असांखे हींअर दवाउनि जी सख़्तु ज़रूरत आहे, छाकाणि त हींअर जेके फ्लड जे करे ॿोॾ जे करे तक़रीबन 3.5 लख खां वधीक आबादी सेवण में माण्हुनि जी आहे। जेके ॿियनि ज़िलनि तइलकनि मां माण्हू आया आहिनि, जिन जे करे जेके डोनर आहिनि, सरंदी वारा आहिनि या सिंध हुकूमत खे घुरिजे त वधि खां वधि जेके असांखे दवाऊं फ़राहम कयूं वञनि त जीअं असां माण्हुनि जी ख़िदमत करे सघूं। जी।